औरतन खे मुआशी तौर ताक़तवर बणाइण लाइ खेनि चुपायो माल ॾियण जी प्रोग्राम ते तेज़ी सां अमल शुरू कयो वियो आहे। घोड़ाबारी जी यूसी करमपुर में नेशनल रूरल सपोर्ट प्रोग्राम ऐं समाजी तंज़ीम जे सहकार सां मालपीड़ी लॻाए ग़रीब औरतन में गऊं, मेहूं, रिढूं ऐं ॿकरियूं विरहाई वियूं। 2 ॾींहंनि ताईं लॻायल अवामी मालपीड़ी में ग़रीब औरतन खे 50,000 ताईं जी रक़म जो चुपायो माल ॾिनो वियो। मालपीड़ी में औरतनि पंहिंजी पसंदि जा ढोर ख़रीद कया, जंहिंजी रक़म नेशनल रूरल सपोर्ट प्रोग्राम ऐं समाजी तंज़ीम तरफ़ां अदा कई वई। माल हासिल कंदड़ औरतनि समाजी अॻवाननि तोड़े ॻोठाणनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो, चुपाए माल जी फराहमी सां औरतनि खे मुआशी तौर पाण भरो करे सघिजे थो। हिन में इहो आहे त जेके बि बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा जेके बेनिफिशरी आहिनि असांजा, उहा लिस्ट असांखे PPF फंड प्रोवाइड कई आहे। उन्हनि माण्हुनि खे सिर्फ़ु एंटरटेन करिणो आहे जेके बिस्प जा जेके बेनिफिशरी आहिनि। उन में वरी असां ईअं कयो आहे त जेका पॉलिसी आहे असांजी, उन में इहो आहे त 0 खां जेके 16 ताईं जेके माण्हू आहिनि उन्हनि जो वरी असां रिवाइज़ जेको आहे सो पॉवर्टी स्कोर कार्ड कयूं पिया। उन जे लाइ इहो आहे त जेके एलिजिबल थियनि पिया असां वटि, उन्हनि माण्हुनि खे, उन्हनि अदियुनि खे जेके ॻोठनि जूं आहिनि, उन्हनि जो वञी करे LIP असां फॉर्म भरियूं पिया ॻोठनि में, लाइव स्टॉक जेको आहे सो आहे इन्वेस्टमेंट प्लान। उन खां पोइ जेका आदि पंहिंजी ख़्वाहिश ॿुधाए पई त बाबा मूंखे जेकॾहिं का मेंह मिली वञे या ढगी मिली वञे या मुंहिंजे मुड़ुस खे रक्षो मिले त असांजे जेको आहे सो गुरबत में कमी अची सघे थी। ई सॼो प्रोग्राम ग़रीब माण्हुनि जे लाइ सपोर्ट प्रोग्राम NRSP PPF जे फंड सां ठटे ज़िले जे सभिनी यूनियन काउंसिल में बिस्प जे जेका सर्वे हुई उन तहत हीअ जेका विरासत करे रही आहे एज़ अ सोशल वर्कर, हिकु समाजी माण्हू जी हैसियत में आउं सम्झां थो त जेकर अॼोकी विरासत 100 माण्हुनि ते मुबनी हुई, उन मां इदारे 500 माण्हुनि खे हिते जेको 500 माल घुरायो आहे मुख़्तलिफ़ जेके वापारी हुआ उन्हनि खां। ऐं हिन इदारे जे अंदरि या हिन अॼोकी जेका हीअ डिस्ट्रीब्यूशन आहे जेका त मुंहिंजे साम्हूं तारीख़ जे अंदरि मूं कॾहिं बि अहिड़ी डिस्ट्रीब्यूशन न ॾिठी आहे त जिते बेनिफिशरी 100 हुजनि ऐं उन्हनि वटि चॉइस जेका आहे उहा 500 मां हुजे। 100 ते 500% वधीक माल खणी अची करे वापारी हिते पंहिंजो माल विकिणी रहिया आहिनि। ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त कंहिं बि माण्हूअ खे इहो ज़िद न आहे या इहा जेको ज़बरदस्ती न आहे त हू कंहिं हिकिड़े माण्हू खां माल खणे। कुझु माल मिलियो असांखे, असां जो घुरियो असांखे मिलियो, ॿियो त छा खपे। माल कीअं आहे? जी माल सही आहे, बिल्कुलु उहो सुठो आहे। हा चूंडे खयो मां, पंहिंजी पसंदि माल खयो आहे। ठटे ज़िले जे 2 ॻोठनि में बि अहिड़ियूं पीढ़ियूं लॻाए औरतनि खे मुआशी तौर पाण भरो कयो वञे। कैमरामैन सारंग चांडे सां गॾु कासर चांडियो, सिंध टीवी न्यूज़, घोड़ाबारी।